अस्सलाम वालेकुम। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अॼोके हिन व्लॉग में चंद अहम ॻाल्हियूं आहिनि जेके अवां से साम्हूं रखंदासीं। त 8 फरवरी ते जेके चूंडूं मुक़ररु थियल आहिनि, इन 8 फरवरी ते जेके चूंडियूं थींदियूं इंशाअल्लाह, उन में बाक़ी जेको आहे त 72 कलाक बचिया आहिनि सुभाणे राति ताईं। ऐं जेका पोलिंग इलेक्शन मुहिम आहे उहा बि जेको ख़तमु थी वेंदी। ऐं उन खां बाद में 8 फरवरी ते जेको पोलिंग डे आहे उन ते हर माण्हू, हर पाकिस्तानी पंहिंजी चूंड जेको आहे तक आहे, पंहिंजो जेको आहे त जेको मनपसंदि जेको उमेदवारु आहे, पंहिंजी जेका पार्टी जंहिंसां जेको मुहबत कनि था, जंहिंखे बहितरु सम्झनि था, उनखे वोट कास्ट करे जेको आहे इक़्तिदार में आणण जे लाइ जेको आहे त चूंड मुहिम जेका आहे उहा जारी आहे। ऐं बाक़ी उन में जेको आहे तमामु थोरो वक़्तु बचियो आहे। ऐं अॼु 5 फरवरी आहे। अॼु पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो जेको आहे त दावा कनि था त अॼु वॾो तारीख़ी जलसो जेको आहे त रखियलु आहे ऐं उहो थींदो कुझु टाइम खां बाद में मरी में रखियलु आहे। मरी पाकिस्तान जे हिकु ख़ूबसूरत जेको आहे त हिकिड़ो इलाइक़ो आहे, ख़ूबसूरत जॻह आहे, जिते हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त जेको आहे त उते तफ़रीह जे लाइ वञिजे। ऐं मरी सां कुझु मुस्लिम लीग नून जो जेको क़ाइद आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जेको आहे त उन जूं कुझु यादूं वाबिस्ता आहिनि। ऐं जॾहिं पंहिंजे दौर इक़्तिदार में जेको पाकिस्तान जो 3 भेरा जेको वज़ीर आज़म रहियो आहे ऐं 4थों भेरो जेको वज़ीर आज़म थियण जे लाइ कोशिशा आहिनि, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जॾहिं पंहिंजे इक़्तिदार जे ॾींहंनि में जेको आहे त चयो वञे थो त जेको आहे त हर महीने ॿिए महीने जेको आहे त ज़रूरु मरी जो दौरो कंदा हुया ऐं मरी में वञी जेको आहे त पंहिंजी दिलि खे राहत ॾींदा हुया। हाणे मरी पाकिस्तान में ॿिया भेड़ा खोड़ सारा जेको आहे त शहर आहिनि, जायूं आहिनि, जिथे माण्हू वञी पंहिंजी तफ़रीह करे सघे थो, पंहिंजी दिलि खे ख़ुशि करे सघे थो। मरी में छाजे करे वेंदा हुया, उनजे पोयां चयो वञे थो त कुझु अहम जेके ॻाल्हि हुई त 1980 वारे ॾहाके में जेको आहे त हिन मुल्क जी नाले वारी जेका हिकु सेलिब्रिटी हुई, ख़ातून, ख़ूबसूरत ख़ातून हुई, उन सां चयो वञे थो त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो जेको आहे त अफेयर हुयो। उन अफेयर जे करे जेको आहे उहा मरी में जेका रहंदी हुई, उनखे जेको आहे त ख़ूबसूरत घर बि जेको उते ठाराए ॾिनो वियो ऐं उते उहा रहंदी हुई। उन जे करे जेको आहे त हीउ अक्सर जेको आहे उते हुनजो अचणु वञणु थींदो हुयो। पर जॾहिं ॿुधायो वञे थो, चयो वञे थो त जॾहिं उन सां मामलात ख़राबु थिया त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ एतिरो त कावड़ में जेको आहे त माना तहश में आयो जो उनजो घर जेको हुयो उहो ड्राहे पट कयूं। ऐं उन खां बाद में उनखे सख़्तु तकलीफ़ूं जेको आहे त ॾिसणियूं पियूं। जेको आहे त उनजो जेको मुड़ुसु हुयो उहो बि सेलिब्रिटी हुयो, उहा ख़ातून जेका उहा बि सेलिब्रिटी हुई। पर इन सॼे मामलात खां बाद में जेको आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ एतिरी तकलीफ़ूं ॾियणु या एतिरी जेको आहे त मोहबत जी दावा करण वारो माण्हू उन्हनि सां शादी कान कई जेको आहे त। ऐं जेको मरी में जेको आहे चेयर लिफ्ट जेका लॻल आहे उहो बि चयो वञे थो त उन जेका ख़ातून जी मोहबत में ऐं उन जे लाइ जेको आहे त इहा चेयर लिफ्ट लॻाई वई हुई त जीअं उहा ख़ातून इन सां गॾु जेको आहे त मरी जे ख़ूबसूरत नज़ारनि जो जेको आहे त सैर करे। उन खां अॻिते हलूं था त मरी सां कुझु ॿियूं ॻाल्हियूं वाबिस्ता आहिनि। जेको आहे त मरी जे जेको कश्मीर पॉइंट आहे उहो ॾाढो मशहूरु जेको रहियो हुयो। त उन में बि जेको आहे त अप्रैल 2017 में सजन जंदाल जेको इंडिया जो जेको आहे त नाले वारो जेको बिज़नेसमैन आहे, जेको सजन स्टील जेको आहे त कंपनी आहे, मिल आहे, जेको उनजो जेको आहे त MD रहियो हो। ऐं उन सां बि जेको आहे त उनजी मुलाक़ात जेको आहे त मरी कश्मीर पॉइंट में थी हुई। ऐं उन्हनि ॾींहंनि में जेको आहे त अप्रैल जेको महीनो हुयो 2017 हुयो, उन्हनि ॾींहंनि में हालांकि सजन जंदाल खे जेका वीज़ा हुई उहा वीज़ा सिर्फ़ु लाहौर ताईं महदूद हुई जेको आहे त। ऐं ही बग़ैर वीज़ा पर जेको आहे त राउट जेको आहे परमिशन जेको हिनखे न हुई। हे लिक छप में जॾहिं उते जेको आहे त मरी में पहुतो हुयो, नवाज़ शरीफ़ सां जॾहिं जी मुलाक़ात थी हुई, उन खां बाद में जॾहिं अख़बारनि में रिपोर्ट थियो, न सिर्फ़ु पाकिस्तानी मीडिया में पर इंडियन जेका मीडिया आहे उन्हनि बि जेको रिपोर्ट कयो हुयो त जेको आहे त हीअ जेका मुलाक़ात आहे, मुलाक़ात कहिड़े पस मंज़र में थी रही आहे ऐं उनजे पोयां कहिड़ा कारण आहिनि। ऐं जेको आहे त कुझु अख़बारुनि त इहो बि रिपोर्ट कयो हुयो त हीअ जेका डिप्लोमेसी आहे हिन जा जेको आहे त जेको वज़ीर आज़म आहे नरेंद्र मोदी जेको आहे त उन खां जेको आहे त मदद वठे पियो। 2018 जी जेका इलेक्शन आहे उन में एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हि ॿोल जे लाइ, उनजे मथां हावी थियण जे लाइ कंहिं तरीक़े सां जेको आहे उन खां मदद वठी जेको आहे त कंहिं मंज़िल ते पहुचिजे। ऐं जेको आहे त 2018 में जेके चूंडियूं हुयूं उन्हनि में जेको आहे त हिन जी पसंदि जा जेके नतीजा आहिनि उहे हिनखे मिली सघनि। पर इहा ॻाल्हि जेको आहे त केतिरी सच हुई केतिरी ग़लति हुई जेको आहे त उन ते वधीक नथो ॻाल्हाए सघिजे। पर उन टाइम उन वक़्त जी जेको आहे त इहा रिपोर्ट थियल ख़बरूं हुयूं। ऐं उन वक़्तु जेको आहे त
जेका साहिबज़ादी आहे मियां नवाज़ शरीफ़ जी, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी जेका साहिबज़ादी आहे मरियम ख़ातून, उन ट्वीट बि कयो हुयो ऐं रिकॉर्ड ते उहो मौजूदु आहे। उन में जेको आहे न सफ़ाई पेश कई हुई त जेको आहे सजन जिंदाल सां जेका हिननि जी मीटिंग थी आहे, इहा हिकिड़ी ख़ानदानी जेको आहे त असांजो जेको ताल्लुक़ु आहे, वास्तो आहे, वेझड़ा पाए सजन जिंदाल जी फैमिली सां असांजो ताल्लुक़ु आहे, उन जी रोशनी में इहा मीटिंग थी आहे। ऐं उते जेको आहे त 20 खां 25 मिंट जेको आहे मरी कश्मीर पॉइंट ते जेका अकेलाई में जेको आहे पार्क में जेको आहे त हिननि जेको आहे त घुमंदे फिरंदे जेका मुलाक़ात कई हुई, उन दौरान जेको आहे त मुल्क जो को बि ही हालांकि उन में वज़ीर आज़म हुयो, हालांकि वज़ीर आज़म जेको प्रोटोकॉल हूंदो आहे, कंहिं बि पाड़ेसरी मुल्क या कंहिं बि ॿाहिरि मुल्क जो को बिज़नेसमैन हुजे, को बि जेको आहे बिज़नेस टाइकून हुजे, अगरि मुलाक़ात करे थो त उन मुल्क जे वज़ीर आज़म जे प्रोटोकॉल जे हवाले सां उन सां का बि जेको इंतिज़ामिया जे हवाले सां को बि माण्हू उन सां गॾु हुजणु ज़रूरी हूंदो आहे। पर उन टाइम मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सां को बि माण्हू गॾु कोन हुयो, इहा मुलाक़ात अकेलाई में थी हुई। ही पस मंज़र हुयो जेको आहे त 5 फरवरी जे हवाले सां अॼु जेको मरी में जेको जलसो रखियलु आहे, उन जे लाइ दावा कई वञे थी त जेको आहे त मुल्क जो वॾे में वॾो जलसो साबित थींदो। उन खां कुझु ॾींहं पहिरियों जेको गुजरांवाला में जेको जलसो हुयो मुस्लिम लीग नून पारां, उन जे लाइ बि अहिड़ो दावा कई वई हुई त जेको आहे त मुल्क जी तारीख़ जो वॾो जलसो कयो वेंदो, पर हुननि जी दावा रहिजी वई। उहो पंहिंजी दावा खे सच साबित करण में नाकाम रहिया। हालांकि खुरम दस्तगीर जेको आहे तमामु सुठी शख़्सियत आहिनि, उन्हनि जो वॾो किरदारु रहियो आहे मुस्लिम लीग नून जी जेको आहे त जमात में, उन जो पॉज़िटिव किरदारु रहियो आहे। उन्हनि वॾी कोशिशि कई ऐं साराह जोगी कोशिशि कई, पर जेका दावा हुई उहा सिर्फ़ु दावा रहिजी वई। ऐं उन खां अलावा ॻाल्हि कजे जेको आहे त जेको मामलात जेके गुज़िरियल जेको आहे त हफ़्ते खां वठी जेका हलनि पिया, ऐं जेको आहे त इमरान ख़ान जे हवाले सां जेको इद्दत वारो जेको केस हुयो, जंहिंमें जेको हिनखे सज़ा ॿुधाई वई, उन जे पोयां जेको आहे त इम्कान हुया त मुल्क में मज़हबी धुरियुनि पारां ऐं ख़ासि तौर ते जेके ही ख़वातीन आहे पाकिस्तान जी, उन खे जेको आहे तज़लील जो निशानो बणायो वियो। जेको आहे त उन हवाले सां जेको एक्टिविस्ट आहिनि, जेके ख़ातून जेके एंकर्स आहिनि, उन पारां जेको आहे त वॾो रद्दमल ॾिनो वेंदो, पर जेको तवक्का हुई, जेका सोच हुई, जेको आहे त उन मुताबिक़ रद्दमल कोन आयो। पर इका दुका जेको आहे एंकर पर्सन जेके ख़ातून आहिनि, उन्हनि पारां रद्दमल ॾिनो वियो आहे। सोशल एक्टिविस्ट आहिनि जेको आहे त उन्हनि पारां रद्दमल ॾिनो वियो आहे। पर मजबूरी इहा आहे त असांजो मुल्क पाकिस्तान जेको हिन मुआशिरे में हिते ख़ातून जेको पंहिंजो जेको आहे त पेज जेको आहे त वठणु जॾहिं जनरल स्टोर ते वेंदी आहे, उहो बि लिकाए करे वठंदी आहे। ज़ाहिर करण में उनखे शर्मिंदगी महसूसु थींदी आहे, या ॾियण वारे खे बि शर्मिंदगी महसूसु थींदी आहे। औरतुनि जे हवाले सां हिते माण्हू खुली तौर ते को बि ॻाल्हाए कोन थो सघे। औरतुनि जा जेके मसइला मसाइल आहिनि, जेके औरतुनि सां वाबिस्ता जेके उन जा जेके मामलात आहिनि, जेको आहे उन सां ॻाल्हाइणु जेको आहे एतिरो सवलो ऐं आसान कोन आहे। ऐं अदालतुनि में जेको आहे औरतुनि सां जेके मामला आहिनि, उन्हनि खे जेको आहे त निशावर करणु, जेको आहे उनखे उजागर करणु, उनखे जेको आहे त खोले करे जेको आहे पेश करणु वॾो मसइलो आहे। ऐं पर जेको आहे उन सां गॾोगॾु जेको आहे ॾिठो वञे त उन जी जेका हिन फ़ैसिले जी जेका निंदा कई वई आहे, उहा पंहिंजी जाइ ते बिल्कुलु मौजूदु आहे, ऐं उनखे कोई बि जेको आहे त पोइते कोन थो करे सघे। ऐं इलेक्शन में बाक़ी 72 कलाक रहियल आहिनि, ऐं जेको असांजे मुल्क में जेको 8 फरवरी ते चूंडूं आहिनि, उन जे हवाले सां जेको आहे पाकिस्तान खां अलावा ॿाहिरीं दुनिया में छा तसवुरु आहे, माफ़ु कजो, पाकिस्तान जो नाले वारो सहाफ़ी आहे वाशिंगटन जेको आहे त उतां खां रिपोर्टिंग कंदो आहे। जेको आहे त पाकिस्तान जी नाले वारी अख़बार आहे, डॉन अख़बार आहे, उन सां जेको ताल्लुक़ु आहे। अनवर इक़बाल जेको कॉलमिस्ट आहिनि, जेको लिखंदा आहिनि, उन्हनि जेको कॉलम लिखियो आहे त वाशिंगटन में अमेरिकन थिंक टैंक जेको आहे त जेको असांजे मुल्क में जेके चूंडूं थी रहियूं आहिनि, इन चूंडुनि जे बारे में जेको छा था सोचनि, ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त जेको पाकिस्तान में जेके चूंडूं थी रहियूं आहिनि 8 फरवरी ते जेके मुतवक़ा आहिनि, इनशाला थींदियूं, ऐं उन में हिकिड़ी जेका सभ खां वॾी जेको आहे त अवामी हिमायत रखंदड़ जेका पार्टी आहे, उन खे जेको आहे त बंदि करे ऐं मख़सूस जेका हिकिड़ी पार्टी आहे, उन खे जेको आहे अॻिते आणण जे लाइ जेको आहे त वॾे मुल्क जी जेको आहे त जेका जमहूरी पार्टी आहे, माण्हुनि में मक़बूल पार्टी आहे, उन खे पोइते कयो वियो आहे। ऐं सिर्फ़ु हिकु पार्टी खे फैसिलिटेट कयो थो वञे, ऐं उन खे अॻिते आंदो वञे पियो। उन हवाले सां जेको आहे त यूनाइटेड स्टेट जेको आहे रिपब्लिकन जेका पार्टी आहे, उन्हनि पारां बि जेको आहे त एहतजाज, या उन्हनि पारां बि जेको आहे त हाणे ॻाल्हाइणु शुरू थी वियो आहे त ही जेके मामलात आहिनि, ही जेके फ़ैसिला कया वञनि था,
इहो पाकिस्तान समेत जेको आहे त पूरी दुनिया जे लाइ जेको आहे त बहितर कोन थींदा। ऐं तव्हां हिकिड़ी पार्टी खे बंदि करे ऐं सिर्फ़ु सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी खे अॻिते आणण लाइ जेको माहौल जेको जोड़ियो पिया उहो जेको बहितर कोन थींदो ऐं उन जा जेके असर आहिनि जेको आहे त तमामु ख़तरनाक साबित थींदा। ऐं जेको आहे त पाकिस्तान ख़ासि तौर ते हिन वक़्तु जंहिं साबिक़ नाज़ुक जेको सूरत हाल मां गुज़रे पियो ऐं उन जे लाइ त जेको आहे तमामु ज़रूरी आहे त इन शयुनि खे जेको आहे बारीक बीनी सां ॾिसे ऐं इन मामलनि खे जेको आहे उजागर करे जेको आहे सोढ़े नमूने सां ऐं सभिनी खे अॻिते खणी हले। सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी खे अॻिते आणणु जेको आहे हिकिड़ी सरासर नाजाइज़ी ऐं ज़्यादती हूंदी। ऐं उन खां अलावा असांजे मुल्क जो नाले वारो सहाफ़ी आहे सुहेल वड़ाइज, उन जेको आहे अॼोकी जेको आहे अख़बार में जेको कालम लिखियो आहे क्या लिखूं, दिलचस्प जेको आहे त उन उनवान रखियो आहे क्या लिखूं। ऐं जेको सिंधी में ॿिनि लाइन जो तर्जुमो तव्हांखे मां ॿुधायां पियो त लिखियो अथनि त मुंहिंजी तबियत नासाज़ आहे, छा लिखां। ऐं बारिश जे रूप में ॻोढ़ा वहनि था कराची ऐं लाहौर में, उन ते छा लिखां। बहितर आहे त ख़ामोश रहां, पर ख़ामोश रहण खां बहितर आहे त जेका 8 फरवरी ते चूंडूं आहिनि उन्हनि जे मथां छो न लिखां। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे हुन वॾे तफ़सील सां जेको आहे लिखियो आहे त जेको मुल्क जी सभ खां वॾी जेका पार्टी आहे उनखे जेको आहे बंदि कयो वियो आहे, उनखे सोढ़ो कयो वियो आहे। उन जी जेको आहे इशारो साफ़ लफ़्ज़नि में जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ हुयो त उनखे जेको आहे त सोढ़ो करे बंदि करे ऐं जेको आहे त उन जे उमेदवारनि खे उन जे जेको आहे वोटर सपोर्टरनि खे बंदि करे हिकिड़ी पार्टी खे अॻिते आंदो वञे थो। ऐं जे अगरि बंदि करण खां बाद में उनखे रोकण खां बाद में बि रियासत जी जेका मर्ज़ी आहे अगरि उन जी मर्ज़ी मुताबिक़ चूंडुनि में जे नवाज़ शरीफ़ अॻिते अची हुकूमत कोन थो ठाहे त उन जा नतीजा छा निकिरंदा। अगरि रियासत जी मर्ज़ी जे मुख़ालिफ़ माण्हू वधि खां वधि ॿाहिरि निकिरनि था ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उमेदवारनि खे चूंडाइनि था, उहे फ़तेहाब थी अॻिते अचनि था, त पोइ उन खां बाद में छा इक़्तिदार पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके उमेदवार जेके कामयाब आहिनि, जेका पार्टी आहे, जेको अॻुवान आहे, उन जे हवाले कयो वेंदो। माज़ी में बि अहिड़ा खोड़ सारा मिसाल जेको पेश कया आहिनि त जॾहिं बि इक़्तिदार खटे अॻिते आया आहिनि, इस्टेब्लिशमेंट हमेशह उन्हनि खे जेको आहे त पोइ हिते चिथण जी कोशिशि कई आहे, पर उन जा नतीजा हमेशह सुठा कोन निकिता आहिनि। ऐं हिन भेरे बि अगरि अहिड़े क़िस्म जो साॻियो ई अगरि रिपीट कयो वियो, साॻियो ई अगरि जेको आहे त आज़मायो वियो, साॻियो ई तरीक़ो वर्जायो वियो त उन जा नतीजा बि सुठा कोन निकिरंदा। ऐं अॻो त हाणे ईंदड़ ॾींहंनि में ॾिसिजे जेको आहे त हाणे मामलात ऐं हालात कहिड़ी तरफ़ वञनि पिया। बज़ाहिर जेको माहौल जुड़ियल आहे उहो सभिनि जे साम्हूं आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त हिकिड़ी पार्टी खे अॻिते आणणो आहे, हिकिड़ी पार्टी खे खटाइणो आहे। ऐं उन खां अलावा गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको आहे चेयरमैन आहे को चेयरमैन आहे आसिफ अली ज़रदारी, उन पारां जेका स्टेटमेंट ॾिनी वई त अगरि सिंध में असांखे इक़्तिदार न ॾिनो वियो त पंजाब जा रस्ता बंदि कंदासीं। इन खे बि वरी बारीक बीनी सां सम्झण जी ज़रूरत आहे। जेका वफ़ाक़ जी जेको आहे घुर करे रही आहे, वज़ीर आज़म जी दावेदार जेका पार्टी आहे उन जी पोज़ीशन हाणे हिते पहुती आहे त सिंध में अगरि असांखे हुकूमत न ॾिनी वई त पंजाब वेंदड़ रस्ता बंदि कया वेंदा। छा हिकु दफ़ो ॿीहर आसिफ अली ज़रदारी जीअं अॻु में जेको आहे त सिंधु देश जी ॻाल्हि कई हुई, छा उनखे वरजाईंदो? या आसिफ अली ज़रदारी जे लाइ जेको आहे सिंध में हुकूमत ठाहिण बि ॾुखी थी वई आहे? गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको GDA ऐं जेको ॿिया जेके इतिहाद आहिनि ऐं जेको आहे त MQM पाकिस्तान सां जेके इतिहाद जेके जुड़नि पिया, छा इहे सभु गॾिजी करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको आहे त भित सां लॻाए उनखे पोइते करे उनखे सिंध में बि अपोज़िशन में विहारियो वेंदो? इहे जेको मंज़रनामो आहे, इहे जेके शयूं आहिनि ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे साफ़ थी वेंदियूं। ऐं 8 फरवरी ते चूंडूं आहिनि। जेको आहे त मां गुज़ारिश कंदुमि पंहिंजे हिन प्लेटफॉर्म खां पाकिस्तानी क़ौम खे, तव्हांजो कंहिं बि पार्टी सां ताल्लुक़ु हुजे, तव्हांजो को बि उमेदवार पसंदि जो हुजे, ऐं पर तव्हांखे इहा जेको आहे त रिक्वेस्ट आहे, तव्हां महिरबानी करे वधि खां वधि जेको आहे 8 फरवरी ते जेको आहे त निकिरो, पोलिंग ते जेको वञो, पंहिंजो वोट कास्ट कयो। तव्हांजी जंहिं बि जमात सां मोहबत आहे, तव्हां जंहिंखे बि चाहियो था, पर निकिरो ज़रूरु, निकिरो, पंहिंजो जेको वोट जो जेको हक़ आहे उहो इस्तेमालु कयो। ऐं जेको तव्हांजी जेको आहे पसंदि जो उमेदवार आहे उनखे खटायो, उनखे जेको आहे त आला अहवालनि में पहुचायो जीअं उहो तव्हांजी तर्जुमानी करे सघे। ऐं वरी ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो को इजाज़त ॾींदा। मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले खां, उनखे जेको वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। वरी ॿिए प्रोग्राम में तव्हां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं अल्लाह निगहबान।